हरफ भी निरालो मैदान करबला में दुनिया जी तारीख लिखे एतरा यजीदी बेशक हुया उन्होंने हीअं कयो कन खोले बुधी छॾता मुझो लजपाल हुसैन मज़लूम ज़रूर आ पर मजबूर हुसैन नाहे खान वाहण वारो दिल जा कन खोले बुधो मुझो लजपाल हुसैन मजबूर नाहे मजलूम ज़रूर आ मजबूर नाहे न त काॾे मुहम्मद जो काॾे अल्लाह यार कादे दाल कादे बिस्मिल्लाह कादे ये लूसी यजीदी कादे मुझे मुस्तफा जे कुलड़न जो सवार लजपाल हुसैन खुदा जो कसम खणी थो चवा जे कदे मुझो लजपाल हुसैन रुगी उन इरादे सा रुगी कंध ही खणे हा यजीदन जे जिस्म ते हिकड़ो सिर भी बाकी कोन बचे हा चौथा जेको महबूब जो बचड़ो तवज्जो जेको महबूब जो बचड़ो अल्लाह जे दरबार में इमामुल अंबिया जो दिनल सजदो हुजूर जो सजदो सुनो हुसैन लंबो कराए सके थो तवज्जो लजपाल हुसैन जे अजमत दे निहार अल्लाह जी जात महबूब जे बचड़े जे करे पांजे महबूब जो सजदो लंबो कराए रहियो आ उहो हुसैन अगर अर्जड़ो करे हां तवज्जो मुझा दोस्त अगर उहो लजपाल हुसैन अर्जड़ो करे हां जो हिकड़ो यजीद भी बाकी को न बचे हां यजीदी त खत्म थी वने हां पर इम्तिहान अण पूरो रहजी वने हां तवज्जो मुझा दोस्तों जह इम्तिहान जे तैयारी अला मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात बाबरकात पांजे बचड़े हुसैन जे मथा पांजे बचड़े हुसैन जे मथा मेहनत कईया पांजे बचड़े हुसैन के सेखारियो आ पांजे बचड़े हुसैन जी तरबियत कईया पांजे बचड़े हुसैन के हंज में पालियो आ उनके बुधायो आ ओ मुझा बचड़ा हुसैन जी मुझा महबूब बाबा सोहना मुझा बचड़ा हुसैन अल्लाह जे जात के नमाज भी वण दिया सब्र भी वण दुआ अजीज़न मल मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलामो हिकड़े मिनट जेला जडे सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा करमल्लाहु वजहुल करीम जी दौरे खिलाफता मौला अली जी हुकूमता मौला अली जी हुकूमता कहजी हुकूमता मौला अली जी हुकूमता उन हुकूमत मौला अली जे दौरान मौला अली जड़े कूफे दे वजन था इन जगह ते जेके मैदान करबला सजो थो वने इन जगह ते किफ वक़्फ़ फरमायो इन जगह ते पाण आराम फरमायो इन जगह ते पांजा खीमा खोड़ियो हजरत मौला अली आराम करे उठी करे गुलामन के हिकड़ी जगह दसण लगा इन जगह ते मुझे बचड़न जा इन जगह ते मुझे बचड़न जा खीमा खोड़िया वींदा हिन जगह ते मुझे फलाणो बचड़ो हिन जगह ते शहीद फलाणो बचड़ो हिन जगह ते शहीद हिकड़े मिंट ला जवाब दे उन मौला अली के जेके अल्लाह हुजूर जे इल्म जे शहर जो दरवाजो बनायो आ जेको फर्श ते वेही करे अर्श जा राज जाणदो आ उनके पांजे बचड़े जी खबर हुई या कान हुई गालायो मुसलमानो हुई या कान हुई का हिकड़ी तारीख जी का हिकड़ी लाइन त दस्यो जो मौला अली रुगी इए चयो हुजे अल्लाह साईं मुझे बचड़े हुसैन ता इहो इम्तिहान टार जा ना ओहे दुनिया जा बेवकूफ इंसान अकुल खां प्यादल इंसान जेके चवन मौला अली मुश्किल कुशा असा चऊं था हा बिल्कुल मौला अली मुश्किल कुशा शेरे खुदा अग्या वक्तन जा टुटल शख्स था चवन जेकरे मुश्किल कुशा आहे त इमाम हसन जी इमाम हुसैन सुहणे जी करबला में मुश्किल हल छो न कई पानी छो न दिने दिल चवे थी तवा के खोले बुधाया इहो पानी न ॾियण इहाई त वॾी लजपाल हुसैन जी मदद हुई
साढ़ा 3 पिया थियन मजबूर हाँ ॾाढो नमाज अॻे हुआ लेकिन इहा ॻाल्हि करण ॾियो मूंखे इहा ॻाल्हि पूरी करण ॾियो दुनिया खे कहिड़ी ख़बर लजपाल हुसैन ओञारो लजपाल हो चरिया साधन लफ़्ज़नि में चवां बचड़ो तव्हां जो नंढड़ो आ अंगूर वचे बचड़ा खा बाबा नथा ज़ोरीअ बि खा अचे ही फ्रूट खा अचे ही जूस पी अचे ही मानी खा खाराईंदा रहियो जॾहिं बचड़ो थोड़ो जवान थियो रमज़ान जो महीनो अचे वियो बचड़े खे चए बचड़ा रमज़ान जो रोज़ो रख हा मुंहिंजा बाबा बचड़े रमज़ान जो रोज़ो रखियो मंझंद जा 10 थिया बचड़े चयो बाबा उञ ॾाढी लॻी आ अम्मा बुख ॾाढी लॻी आ कसम से परवरदिगार जो उनखे खाधो ॾींदे या को न ॾींदे ॻाल्हायो ॾींदे या को न ॾींदे जवाब ॾियो ॾींदे या कोन ॾींदे छाजे करे कोन ॾींदे बचड़ो ई त उहो ई साॻियो आहे जेके ज़ोरीअ पियो खाराई पुट ही जूस पी बाबा उञ काने का बचड़ा ही फ्रूट खा बाबा बुख काने का बचड़ा ही खा जल्द में जवान थी जल्द में सेहतमंद थी जल्द में वॾो थी मां कुराड़े जो सहारो थी बचड़ो बि उहो ई आहे बाबो बि उहो ई आहे अॼु बचड़ो घुरे थो बाबा उञ ॾाढी लॻी आहे पाणी ॾे न बचड़ा उनखे पिरोलियूं थो बुधाए बस जान सिजुल थो अम्मा के अम्मा बुख ॾाढी लगी आ मानी दे अम्मा पिरोली थी बुधाए बचड़ा जो तो सिजुल है एतरे में बपाड़े वाला आया उन्हनि ॾिठो त बचड़ा उन बुख जूं दाहूं पिया कनि चवण लगा एडो चवी थो त मूंखे बचड़नि सां प्यारा हे बचड़ा तुंहिंजा बुखारा हे बचड़ा तुंहिंजा उञारा उन बुख जूं दाहूं था कनि मानी ॾी छो नथो पाणी ॾी छो नथो उन्हनि ॾे निहारे चवे थो चरिया जेकॾहिं पाणी रोज़ो टुटी पवंदो यार जी रज़ा कान मिलंदी जागो था न बचड़ो भी उन जो आ चवे थो नाना केडी भी उन लगे निड़ी भले सुकी वने पेट भले बांडो थी वने पर न मानी ॾींदुस न पानी ॾींदुस छाजे करे यार जी रज़ा इन में आ न खाए न पिए मूंखे पंहिंजी रज़ा कान खपे मूंखे यार जी रज़ा खपे ऐं कल में पढ़ण वारा जेकॾहिं तोखे पंहिंजे बचड़े ला अल्लाह जी रज़ा प्यारी आ बुख उन बचड़े जी कबूल आ मगर अल्लाह जो नाराज पो कबूल न है मैदान करबला जो हुयो पानी भी बंद हुयो बचड़नि जे लबन खे जरूरत भी हुई मगर मैदान करबला में मुस्तफा भी हुयो मौला अली भी हुयो अम्मा फातिमा भी हुई अमा खामोश है लेकिन दिल चवे थी खोले बुधाया मुस्तफा करीम हुयो किया कहर थो चे हुयो गवाही अम्मा उम्मे सलमा सुनी दई रही आ ओडा मैदान करबला जे अंदर इमाम आली मकाम शहीद थी चुका ओडा हजरत अब्बास भी दिसी रहो आ ओडा अम्मा उम्मे सलमा भी दिसी रही आ दौरान निंड महबूब अची रहा हन महबूब मखमूम हन अर्ज़ कन या रसूल अल्लाह मामिलो छा है मदीने जो मीर तो अम्मा उम्मे सलमा के बुधाए मां हाणे मैदान करबला मां थो अचा कत्ल गाहे हुसैन मां थो अचा मुझो हुसैन शहीद थी चुको आ दे खबर मौला मदीने जो महबूब हुयो या को न हुयो गाल है तो मांगते वधा ना मुसलमान जवाब दे भला सातन लफ्ज़न में चओ के जो गुज़ू भी न टोड़ पर इए खणी चओ त मैदान करबला जो हली रहियो आ मदीने में वेही करे मुझो मुस्तफा सब कुछ ॾिसी रहियो आ जॾहिं अमीर उमर हुजूर जो गुलाम हुजूर जो सहाबी मस्जिद नबवी में खुतबे जे दौरान इराक जे सरजमीन ते पंहिंजे मुजाहिदन खे ॾिसी भी रहियो आ
ऐं उन्हनि खे हुक्म बि ॾेई रहियो आहे जेकॾहिं ग़ुलाम मिंबर रसूल ते वेही करे इराक जे पहाड़नि में ॾिसी बि सघे थो, हुक्म बि ॾेई सघे थो। छा थियो ते कलमे पढ़ण वारा जो कूफे जे सरज़मीन ते मौला अली पंहिंजे मज़ार में रही करे बचड़नि खे ॾिसी बि सघे थो, हुक्म बि ॾेई सघे थो। अज़ीज़न मन उन करबला जे मैदान में हे पानी जो मामलो इन में अल्लाह जी रज़ा शामिल आहे, वरना पानी केर थींदो आहे जो लजपाल हुसैन खां परे थी। मां तोखां हिकिड़ो जुमिलो पुछां, हिकिड़े जुमिले जे लाइ मां तोखे वरी वापसि मके जे सरज़मीन ते वठी हलां। हली उन सफ़ा ऐं मरवा जे विच में बीहारिया जिते सोणे इब्राहिम जो बचड़ो सुणो हज़रत इस्माइल जंहिंखे बि ॾह मिलियो आहे, हेॾे यार खे बि ॾह मिलियो आहे, हो बि मैदान में आहे, हे बि मैदान में आहे, हो बि नबी जो लाल आहे, हे बि नबी जो लाल आहे। हुन जे मथां बि राज़ी लजपाला, इन जे मथां बि राज़ी लजपाला। जवाब दे उन अमड़ खे लगी आ, अमड़ बचे ला रुगी हीअं डुकड़ू पाए रही आ त मां रुगी पाणीअ जी तलाश कयां। मुंहिंजे सोहणे इस्माइल उते पेरड़ा हीअं हया, पेरड़नि मां पाणी रब कढियो या कोन कढियो, जवाब त ॾे। उहो पाणी निकितो आ, उहो पाणी निकितो आ, आबे ज़मज़म बनियो आ, क़यामत ताईं अचण वारनि जे लाइ शफ़ाअत जो ज़रियो बनियो आहे। महबूब मुस्तफ़ा उन में पंहिंजो लुहाबे धन विधो आहे, पंहिंजी ओबर विधी आहे। लेकिन मुंहिंजो जुमिलो अॻिते आहे, अवां पूरी तारीख़ पढ़ो, तारीख़ खां पुछो। इमाम हुसैन लजपाल पंहिंजे कीमन में ऐलान कयो आहे। कहिड़ो ऐलान कयो? लजपाल हुसैन ऐलान कयो त मुंहिंजे अली असगर खे ज़मीन ते सुम्हण न ॾिजो। तवज्जो मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजे अली असगर खे ज़मीन ते सुम्हण न ॾिजो। केॾी महिल अमड़ शहर बानुअ जे झोलीअ में, केॾी महिल पुफू ज़ैनब जे झोलीअ में, केॾी महिल भेण सकीना जे झोलीअ में, केॾी महिल बाबा हुसैन जे झोलीअ में। छाजे करे ज़मीन ते न रखिजो? लजपाल हुसैन खे ख़बर आहे हे मासूम 6 महीननि जो आहे, अगर जमीन ते ईंदो, अगर ही जमीन ते पैर हणंदो, इस्माइल ज़बीहुल्लाह जे करे अल्लाह चश्मो जारी कयो। इन मुंहिंजे लजपाल अली असगर जे करे जेको पाणी जारी थींदो उनखे केरु रोके सघंदो। इन करे लजपाल हुसैन फरमायो चो त ही उहे जवान हुया जेके तकदीर ॾिसी बि रहिया हुया, पढ़ी बि रहिया हुया। ई उहे जवान हुया जेके तकदीर ॾिसी बि रहिया हुया, तकदीर पढ़ी बि रहिया हुया, ॾिसी रहिया हुया। यार जी रज़ा छा में आहे? जंहिंमें यार जी रज़ा असांजी उन में रज़ा। यार राज़ी आहे दिल पर हुसैन जी मुंहिंजा करीम रब। इहो शहज़ादो अली अकबर त ॾे सिंगारे तयार करे दुनिया जी तारीख़ आॾो रखो। दुनिया जी का हिकिड़ी अमड़ ॾेखारियो, दुनिया जो को हिकिड़ो पीउ ॾेखारियो जेको बचड़े खे तयार करे जंग में मोकिले। इहो त खोड़ सारो मगर हर अमड़ चवंदी आहे बचड़ा दुश्मननि खे मारे अल्लाह कंदो सलामतीअ सां घर ईंदे। अबो चवंदो आहे बच्चा दुश्मननि खे मारे अल्लाह कंदो सलामतीअ सां ईंदे। हिकिड़ो खानवाद मुस्तफ़ा जो आहे, इमाम हुसैन लजपाल आहे, अम्मा ज़ैनब सुहिणी आहे, बीबी शहर बानो आहे, बीमार ज़ैनुल आबिदीन आहे, जंहिंखे तयार करे मोकिले रहियो आहे। इहो जुमिलो चई न त बच्चा मोटी अचिजा, बच्चा ये पंहिंजी जान अल्लाह जे राह में ॾेई सुरखुरू थी वठिजा। जागो था, टाइम ॾाढो ओवर थी वियो, नमाज़ असां कोन पढ़ी आहे, मां मोटा थो पोइ थिए। सिर्फ़ हे हिकिड़ो जुमिलो हिकिड़ो ही जुमिलो चई कि सुकर बलवारन जो तबदी अजु अखड़ियुनि आब वहायो आ।
केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन्नतीनो नाने जो बचायो है केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन्नतीनो नाने जो बचायो हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी अज शहर मदीनो छॾे बचड़ने अज शहर मदीनो छॾे बचड़ने यार वञी ऋण पट खे त वसायो केॾा दुख ऐं सूर सही दिल ते तीनो नाने सुणे जो बचायो मुझा प्यारा दोस्तों मोटी आइस्मा उते ही थोड़ो करबला जे मैदान में भी सिर्फ एतरो तो पूछा जह हुसैन के राजी करण जे ला मुझो अल्लाह पांजे महबूब के फरमा महबूब तेसी सजदे में सुबहान रब्बियल आला चवंदो रह जैसी मां अल्लाह जो महबूब बानो हुसैन पाण न लहे हिकड़े मिनट जे ला मुसलमान हिकड़े मिनट ला गौर कर वो मुझो अल्लाह मैदान करबला में दिसी रहियो आ उन मुझे लजपाल हुसैन जी कैफियत खे उन मुझे लजपाल हुसैन जी बचड़न जे प्यार खे हिकड़े मिनट ला सोच मुसलमान जेडी मल रात जो टाइम थियो आ 11 जी रात थिया आसमान रुनो जमीन रुनो कायनात जे जर्रे जर्रे रुनो छोरनो गमे हुसैन में रुनो मगर ओहा न्याणी ओहा मासूम न्याणी जेडी मल मुझो लजपाल हुसैन सवारियते सवार थी करे बीबी ज़ैनब भेण खां मोकिलाए करे हिकड़े मिनट ला गौर कर मुसलमान उन भेण जे जिगर दे निहार भेनरूं बच्चा बार कुर्बान करण वारियूं अज सभिनी खे लजपाल हुसैन पाण तैयार करे मोकिलियो आ अज मगर मुझे लजपाल हुसैन के पांजी सुणी भेण तैयार करे मोकिले रही आ जेदे महल भा भेण सां गले मिली रहियो आ उन मल अंदाज़ो लगा उन भेण जे अंदर ते छा हूंदो जेका वलर वठी आई आ जेका बगर वठी आई आ जेका अकेली पंहिंजे नाने जे दरबार में मोटण वारी आ जेका शाम जे गलन में वञण वारी आ उन अकेली जे दिल ते छा हूंदो जेके उम्मुल मसाइब सॼो वियो आ अखियुनि में लुड़क नथी आणे अखियुनि में रुअण नथी आणे दिल खे पत्थर वागे मजबूत करे मुर्की चवे थी ओ मुझा जानी जिगर भा जंहिंमें मुझो राणो राज़ी आ हुसैन तुझी भेण बि उन में राज़ी आ ओ कल में पढ़ण वारा मुसलमान गौर कर जेडी मल भेण खां मोकिलाए लजपाल इमाम हुसैन पंहिंजे सवारीअ खे इशारो ॾिनो आ तंग छिकियो आ लगाम छिकियो आ मैदान ज़ार ॾे हलण ला मगर सवारी हेठ कंधु कयो बीठी आ लजपाल हुसैन जे छिकण ते भी मुंह नथी मोड़े कंधड़ो हेठ कयो बीठी आ हिकड़ो दफ़ो ॿियो दफ़ो अञा टियों दफ़ो छिक न ॾिनी आ ईअं महसूस थी रहियो तारीख़ जे वर्कन लिखियो त सवारीअ मां आवाज़ आयो लजपाल ज़रा साम्हूं त निहार हिकड़ी मासूम न्याणिया जेका हिकड़े भाकुर जे इंतजार में बीठी आ
मुझे लजपाल हुसैन सामो निगारो नंढड़ी उम्र जी उहा सुणी सकीना जेका मुझे हुसैन जे सीने ते सुमण खां सवा निंड कान कंदिया। उहा मुझे महबूब जी लाडली बचड़ी मुझो करीम दिलबर हुसैन पांजे सवारी ता लही करे जेडी मल उन न्याणीअ खे सीने सां लातो आ भेण खां मोकिलाइण ॿियो आ जिगर जे टुकरे खां मोकिलाइण ॿियो आ जेडी मल उन मासूम पांजे बाबा जानीअ जे गलनि खे चुमी करे अर्श दे निहारे राणे जे रज़ा खे कबूल कयो आ। खुदा जो कसम मुझी दिल थी चवे उन वक्त अर्श जे मलाइकन भी नाज कयो आ मरहबा आले रसूल मरहबा एक मासूम न्याणिया जेका रब जे रज़ा ला पंहिंजे जानी जिगर बाबा साईं खे करबला जे मैदान में मोकिले रही आ। उहा बचड़ी जेडी मल रात 11 जी थी अम्मा बीबी ज़ैनब पंहिंजे खीमन खे संभालियो चो त खीमन खे बाहियूं ॾिनियूं वयूं। अम्मा बीबी ज़ैनब मोजा दोस्त अज़ीज पंहिंजे बचड़न खे संभालियो आ जेके बाक़ी खानदान जूं न्याणियूं हुयूं। बीमार ज़ैनुल आबिदीन अम्मा सुहिणी बीबी ज़ैनब ॾिठो त मासूम सकीना मौजूद नाहे। मुंहिंजी बीबी ज़ैनब पुफीअ जे हैसियत में भाइटीअ खे ॻोल्हण शुरू थी करे हेॾां ॻोल्हे आवाज़ थी दे सुकैना आवाज़ ॾींदी अचे मगर नज़र नथी अचे अॻिते जो वञे ॾिसे त लजपाल हुसैन पाक जो जिस्म मुबारक मैदान करबला में मौजूद आ। सिर मुबारक दुश्मनन वटा बीबी सुकीना पंहिंजे बाबे जे सीने ते कंधड़ो रखी निंड करे रही आ। उन मंज़र खे यादो रख मुसलमान उहा घड़ी केॾी न अजीब हूंदी जेॾी महिल आले रसूल जे मथां इहा घड़ी गुज़री हूंदी लेकिन चूंकि इम्तिहान में पास थियण ई मंज़िल जी निशानी हूंदी आहे। वक़्तु ख़त्म थी चुको ज़िंदगी रही त कंहिं ॿिए दफ़े न त ज़रूर ॿुधायां हा। हर इम्तिहान जे पूरे थियण खां बाद रिज़ल्ट जो ऐलान कयो वेंदो आहे मगर करबला जो इम्तिहान उहो आहे जेको इम्तिहान बाद में थियो आहे। अलाए केतिरा साल रिज़ल्ट जो ऐलान अॻु में कयो वियो आहे। मदीने जे वीर फरमायो सय्यदा शबाब अहलल जन्नत अल हसन वल हुसैन ए मुझो शहजादो हसन ऐं हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार हन। ऐं मुसलमानो आले रसूल सां मोहब्बत करण आले रसूल जे मोहब्बत जूं ॻाल्हियूं करण आले रसूल जे शहादत जूं ॻाल्हियूं करण हुजूर जे सहाबा जे निस्बत जूं ॻाल्हियूं करण हुजूर जे सहाबा जे शहादत जूं ॻाल्हियूं करण इहे तमाम शयूं गुनाहन खां छोटकारो आहे। ज़िक्रुल अंबिया इबादतुन व ज़िक्रु सालिहीन कफ़ारतुन अंबिया जो ज़िक्र करणु इबादत आहे। सादिकीन सालिहीन जो ज़िक्र करणु गुनाहन खां छोटकारो आहे। जॾहिं अल्लाह वारनि जो ज़िक्र करणु गुनाहन खां बचाईंदो आहे गुनाहन खे माफ़ कराईंदो आहे त जेके वलीअनि जा सरताज आहिनि उन लजपालनि जो ज़िक्र करणु केॾे अजर जो अज़ीम जो हूंदो। लख मुबारकूं अहिड़े दौर में हिन खान वाहन जे धरतीअ ते रहण वारनि उन्हनि सपूतनि खे जन मुंहिंजे लजपाल इमाम आली मक़ाम जे इश्क ऐं मोहब्बत जो ई सुहिणो पिंडाल सजाए करे आशिकाने मुस्तफा व आशिकाने अहल बैत व निस्बते व मोहब्बते सहाबा खे व निस्बते सालिहीन खे घुराए करे हिकिड़ो मौक़ो ॾिनो। बल्कि चवंदुसि त ए मुसलमानो 10 ॾींहं त कम अज़ कम लागी था ज़िक्र हुसैन जूं महफ़िलियूं कयो छो हर दिल तड़पी रही आहे ज़िक्र हुसैन ॿुधण जे लाइ। अव्हां न कंदो त कंहिं ॿिए हंधि वञण लाइ मजबूर थी पवंदा। हा रबीउल अवल में भले 12 ॾींहं मीलाद न कयो त भले न कयो छो अव्हां न कंदो इहा पक्का त ॿियो केर ई कोन कंदो। इहा निस्बत रब तव्हां खे नसीब कई आहे मगर महरम जा 10 ॾींहं इहे ज़रूर कयो। तव्हां न कंदो त को ॿियो कंदो। जॾहिं को ॿियो कंदो हे आशिक उञायल ओॾहूं वेंदा ख़बर नाहे त उन्हनि खे पाणी पियारियो वेंदो या पाणीअ में को मिलायल ज़हर पियारियो वेंदो। इन करे आशिकाने मुस्तफा खे अपील
कबीला त नंढो हुजे या वॾो पंहिंजे गॾनि में कूचनि में मस्जिदनि में 2 ॾींहं मोहब्बत आले रसूल जा पैगाम ॾियो, मोहब्बत आले रसूल जो मजलिसूं कयो, आले रसूल सां इश्क ऐं मोहब्बत जे लाइ मेड़ा का कयो ऐं वरी सहाबा जे उन सच्ची मोहब्बत ऐं निस्बत खे बि ज़ाहिर कयो।